बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स कीअं आहियो उमेद आहे ठीकु ठाक हूंदो। अॼु जी हिन वीडियो में असां तव्हांजे चोथें क्लास जी सिंधी जो 5 सबक़ पढ़ूं था, जंहिंजो नालो आहे शब क़द्र। ठीकु आहे बाबा, सभिनी खां पहिरियां रीडिंग कंदासीं। रीडिंग खां पोइ जंहिंमें जेके मश्क हूंदी, जेके सुवाल वग़ैरह जेको कुझु हूंदो इंशाअल्लाह सभु असां सोल्व कंदासीं। रीडिंग कयूं था। रमज़ान जे भलारे महीने जी हर राति ऐं हर ॾींहुं बरकत वारो आहे, पर सभिनी रातियुनि में शब क़द्र सभिनी खां भली राति आहे। शब क़द्र खे लैलतुल क़द्र बि चवंदा आहिनि। अहिड़ी शाहिदी क़ुरान शरीफ़ जी सूरतुल क़द्र में हिन रीति ॾिनल आहे। बेशक असां क़ुरान शब क़द्र में लाथो ऐं कंहिं सम्झायव त शब क़द्र छा आहे। शब क़द्र 1000 महीननि खां भली आहे। मंझंदि मलाइक ऐं रूह जिब्राइल अलैहिस्सलाम पंहिंजे पालणहार जे हुकुम सां सभु कंहिं कम जे पूरे लाइ लहंदा आहिनि। उन ई राति पिर फुटण ताईं सलामती आहे। ठीकु आहे बाबा, त ही क़ुरान पाक में अल्लाह पाक शब क़द्र जी तारीफ़ ॿुधाई आहे असांखे। उन खां पोइ हिकु भेरे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे असहाब सगोरनि अर्ज़ु कयो त साईं, अॻु वारनि माण्हुनि जूं ॼमारूं असां खां ॾाढियूं हुयूं, असां खां वॾियूं हुयूं। असां उन्हनि जे सवाब ऐं इबादत खे कीअं पहुचंदासीं? पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त शब क़द्र अल्लाह ताला मुंहिंजे ई उम्मत खे अता कई आहे। शब क़द्र में इबादत जो सवाब 1000 महीननि जी इबादत खां बि वधीक आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शब क़द्र जी बरकतुनि बाबति फरमायो आहे त मुंहिंजी उम्मत मां जेको मर्द या औरत चाहे त मुंहिंजी क़ब्र रोशन थिए, उनखे घुर्जे त रमज़ान महीने जे क़द्र वारनि रातियुनि में कसरत सां इबादत करे, जीअं अल्लाह ताला उन जी बरकत सां संदसि गुनाह बख़्शे ऐं घणो सवाब अता करे। पाण सगोरन फरमायो आहे त हिन राति खे रमज़ान शरीफ़ जी आख़िरी ॾहाके जे 21 रातियुनि में तलाश करणु घुर्जे। आम तौरु सभु मुस्लमान रमज़ान जी 27 तारीख़ खे शब क़द्र तौरु मल्हाईंदा आहिनि। अल्लाह ताला सभिनी मुस्लमाननि खे हिन भलारीअ राति में इबादत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, आमीन। ठीकु आहे बाबा, त हेसिताईं तव्हांजी थी रीडिंग कंप्लीट सबक़ नंबर 5 जी। उन खां पोइ असां अचूं था मश्क जी तरफ़। ही तव्हांजे जेके 4 सुवाल आहिनि उन्हनि जा जवाब पढ़ंदासीं। उन खां पोइ जेको अॻिते सिलसिलो आहे इंशाअल्लाह उनखे ॾिसंदासीं। सो सभिनी खां पहिरियां सवाल नंबर पहिरियों आहे त क़ुरान पाक खे अल्लाह ताला कहिड़ी राति में नाज़िल कयो? जवाब आहे क़ुरान पाक खे अल्लाह पाक शब क़द्र में नाज़िल फरमायो। उन खां पोइ सवाल नंबर 2 आहे त क़ुरान पाक में शब क़द्र लाइ कहिड़ो इरशाद आहे? जवाब क़ुरान पाक में शब क़द्र लाइ इरशाद आहे त अच्छा, हिन में तव्हांजे 13 नंबर सुफ़े ते जेका सूरत क़द्र जी माना आहे न उहा असां लिखंदासीं, हीअ वारी। इन सवाल जो जवाब जेको आहे उहो हीअ आहे। बेशक असां क़ुरान शब क़द्र में लाथो ऐं कंहिं सम्झायव त शब क़द्र छा आहे। शब क़द्र 1000 महीननि खां भली आहे। मंझंदि मलाइक ऐं रूह जिब्राइल अलैहिस्सलाम पंहिंजे पालणहार जे हुकुम सां सभु कंहिं कम जे पूराए लाइ लहंदा आहिनि। उन ई राति पर फुटण ताईं सलामती आहे। त तव्हां हितां खां वठी हेसिताईं इन सवाल जो जवाबु लिखंदव। उन खां पोइ सवाल नंबर 3 आहे त शब क़द्र खे रमज़ान जी कहिड़े ॾहाके में ॻोल्हणु घुर्जे? जवाब शब क़द्र खे रमज़ान जे आख़िरी ॾहाके में ॻोल्हणु घुर्जे। ॾहाको माना शुरू वारा 10 ॾींहं, इहो थियो पहिरियों ॾहाको, विच वारा 10 ॾींहं माना 11 खां वठी 20 ताईं ॿियों ॾहाको, वरी 21 खां वठी 30 ताईं इहो जेको आहे सो टियों ॾहाको। त इन्हनि में 21 रातूं हूंदियूं आहिनि। 21, 23, 25, 27, 29 इन्हनि मकान का शब क़द्र हूंदी आहे। चौथों अचे थो आम तौरु मुस्लमान शब क़द्र रमज़ान जे कहिड़ी तारीख़ ते मल्हाईंदा आहिनि? रमज़ान जी कहिड़ी तारीख़ ते मल्हाईंदा आहिनि? जवाब आम तौरु मुस्लमान शब क़द्र खे रमज़ान जी 27 तारीख़ ते मल्हाईंदा आहिनि। ठीकु आहे बाबा, उन खां पोइ असां अचूं था अॻिते। शब क़द्र जी फज़ीलत बाबति कुझु जुमिला ज़ुबानी ॿुधायो। कुझु जुमिला कीअं ॿुधाइणा आहिनि त शब क़द्र वारी राति हूंदी आहे, हिन में अल्लाह पाक क़ुरान पाक नाज़िल फरमायो। इहा 1000 महीननि खां बहितर राति आहे। हिन में असांजा गुनाह माफ़ कया वेंदा आहिनि। इन्हनि में अल्लाह पाक सभिनी ते रहम फरमाईंदो आहे। अल्लाह पाक जेको आहे सभिनी जी दुआऊं क़बूल फरमाईंदो आहे। ऐं तव्हां काफ़ी सारियूं ॻाल्हियूं लिखी वञो था। हेठियनि लफ़्ज़नि जी माना ॿुधायो। हाणे हिननि जी माना कीअं ॿुधाईंदासीं? लफ़्ज़
लफ़्ज़नि जी माना काॾे वई? लफ़्ज़नि जी माना हिते आहे। अच्छा, माना पहिरियां आहे या ज़िद पहिरियां आहिनि? वेट, लफ़्ज़नि जी माना शब क़द्र माना क़द्र वारी राति, ठीकु आहे। फ़जर माना सुबुह सवेर, बेशक माना शक खां सिवा, मख़लूक़ माना ख़ल्क़, इरशाद माना हुकुम। इहा तव्हांजी लफ़्ज़नि जी माना थी वई। उन खां पोइ हेठि ॾिनल लफ़्ज़नि खे तीर वसीले साॻी माना वारनि लफ़्ज़नि सां मिलायो। ठीकु आहे। त अता फ़रमाई जी माना बख़्शी, तौफ़ीक़ जो मतिलबु हूंदो आहे सघ ताक़त, इबादत जो मतिलबु आहे बंदगी, शब जो मतिलबु हूंदो आहे राति, तलाश जो मतिलबु हूंदो आहे ॻोल्हा। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ चवे थो हेठि ॾिनल लफ़्ज़नि में इस्म ख़ासि वारनि लफ़्ज़नि हेठां लिखी कजो। इस्म ख़ासि असां पढ़ी आयासीं त उहो इस्म हूंदो आहे जेको कंहिं ख़ासि पर्टिकुलर शइ जो नालो हूंदो आहे। जीअं रमज़ान महीने जी हर राति ऐं हर ॾींहुं भलारो आहे। हाणे रमज़ान हिकिड़ो ख़ासि महीनो आहे, जस्ट महीनो हुजे हा त माना इस्म आम आहे, बट रमज़ान ख़ासि महीनो। शब क़द्र सभिनी रातियुनि जी सभिनी रातियुनि में भलारी राति आहे। हाणे ॾिसो, राति त सभु थी वई, बट क़द्र वारी राति माना शब क़द्र वरी ख़ासि थी वई, त शब क़द्र हिन में ख़ासि आहे। हाला शहर में जंडीअ जो सामान ठहे थो। जंडीअ जो सामान माना जेको हाला में ठहंदो आहे। हाला हिकिड़ो शहर ख़ासि थी वियो। सिंधु नदी पाकिस्तान जी वॾे में वॾी नदी आहे। वॾी नदी आहे त जेकॾहिं नदी हुजे हा त इस्म आम आहे, बट सिंधु इस्म ख़ासि थी वियो। ठीकु आहे बाबा। त हेसि ताईं तव्हांजा जेके आहिनि लफ़्ज़ माना थिया पूरा, ऐं माना वग़ैरह जेको कुझु को हिन में तव्हांजो सॼो थी वियो कंप्लीट। सो उमेदु आहे तव्हांखे बहितरीनु सम्झ आई हूंदी। जेकॾहिं वाक़ई में सम्झ में आयो आहे त वीडियो खे लाइक कयो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। ठीकु आहे बाबा। त इंशाल्लाह मिलंदासीं तव्हांजे नेक्स्ट लेसन में। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि।